नाज़रीन हाणे रुकंदासीं खैरपुर जो मदीना कॉलोनी जो रहवासी 5 क्लास जो शागिर्द शहरोज़ उर्फ जानी मसीह टे ॾींहं गुज़री वञण बावजूदि न मिली सघियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, तव्हांखे आगाह कयूं नींगर शहरोज़ उर्फ जानी मसीह जी ॻोल्हा में मदद कई वई। वारसनि जो चवणु आहे बी सेक्शन थाणे ते नींगर जे गुमशुदगी बाबति NC बि दाख़िल कराई आहे, पर पुलिस पारां का बि मदद न पई कई वञे। खैरपुर मां तव्हांखे ख़बर ॾिनी पिया मदीना कॉलोनी जे रहवासी 5 क्लास जे शागिर्द शहरोज़ उर्फ जानी मसीह 3 ॾींहंनि खां गुम आहे। नींगर शहरोज़ उर्फ जानी मसीह जी ॻोल्हा में मदद कई वञे। वारसनि जो चवणु आहे त अहिड़ो इतला पुलिस खे बि ॾिनो आहे, पर पुलिस का बि मदद न पई करे। बी सेक्शन थाणे ते नींगर जी गुमशुदगी बाबति NC दाख़िल कराई वई आहे। वारसनि जो चवणु आहे त नींगर शहरोज़ उर्फ जानी मसीह जी ॻोल्हा में मदद कई वञे। तफ़सील वठंदासीं खैरपुर मां शकील जामरी खां। शकील, आगाह कजो। बिल्कुल बी सेक्शन थाणे जी हद आहे मदीना कॉलोनी जितां जो रहवासी आहे 5 क्लास जो शागिर्द शहरोज़ उर्फ जानी वलद शहजाद मसीह, जंहिंखे 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर संदसि को बि दस पतो न पइजी सघियो आहे। नींगर जी गुमशुदा थियण खां पोइ संदसि वारस सख़्त परेशान आहिनि। संदसि अमर खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। उन हवाले सां वारसनि जो चवणु आहे त हिननि बी सेक्शन थाणे ते नींगर जी गुमशुदगी बाबति NC पिणु दाख़िल कराए छॾी आहे, पर उन बावजूदि खैरपुर पुलिस गुमशुदा शागिर्द जी ॻोल्हा में का बि मदद न करे रही आहे। वारसनि मुतालिबो कयो आहे त शागिर्द जी ॻोल्हा में मदद करे संदन परेशानी ख़त्म कई वञे। जी, महिरबानी अव्हां जी आगाही ॾियण लाइ।